सिंध टीवी नेटवर्क पारां सिंध जो सकाफ़त वारो ॾियारो मज़लूम नियाणियुनि सां साथ जो वचन वारे उनवान सां समूरी दुनिया जीअं सिंध जे 3 नंबर वॾे शहर सखर में बि भरपूर नमूने मल्हायो वियो। हूअं त सखर जे कुंड कुड़श में हिन सकाफ़ती ईद खे भरपूर नमूने मल्हायो वियो, पर सिंध टीवी नेटवर्क पारां मुख्य तक़रीब सखर प्रेस क्लब आॾो कोठाई वई, जंहिंमें सखर जे मुख़्तलिफ़ इलाक़नि मां माण्हू सिंधी टोपियूं पाए ऐं अजरक ओढे काफ़िलनि जे सूरत में सखर प्रेस क्लब अॻियां कठा थिया। मुख्य तक़रीब जी कंपेयरिंग JWC ऐं सिंध टीवी नेटवर्क जे ब्यूरो चीफ शौकत नुनारी कई, जिते सिंध जे भलोड़ राॻियुनि क़ौमी गीत ॻाए माण्हुनि खे झूमाए छॾियो। हिते प्रोग्राम में शरीक मासूम बारडन आयल माण्हुनि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असांखे ईद वारो ॾियारो लॻंदो आहे। हिन ईद ॾियारी वारे खे असांखे सुठे तरीक़े सां सेलिब्रेट करायो वेंदो, जंहिंमें मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा प्रोग्राम ऐं असांजा जेके शोज़ वग़ैरह हूंदा आहिनि उहे सेलिब्रेट कया वेंदा आहिनि। सिंधी कल्चर हिकु बहितरीनु कल्चर आहे। इहो सिर्फ़ु असां सिंधियुनि खे प्रमोट न करणु घुरिजे, बल्कि सिंध में जेके बि ॿियूं क़ौमूं रहनि था उन्हनि खे बि इहो प्रमोट करणु घुरिजे। असां चाहियूं था असांजी सकाफ़त ॾींहों ॾींहुं कामयाबु थिए ऐं हर क़ौम जेकी आहे उहा कामयाबु वञे, त जीअं दुनिया में इहो मैसेज वञे त असां पंहिंजी क़ौम जे लाइ केतिरो ताईं असां पंहिंजो जोश ऐं जज़्बो रखूं था। सिंध टीवी वारनि हर दफ़ा असांखे इन कल्चर ते भरपूर तवन ॾिनो आहे। इंशाअल्लाह इन दफ़ा बि असांखे तमामु घणो मज़ो थो अचे। जेतिरो असां ईद ते बि न मञंदा आहियूं, असां जीअं सिंध ते एॾो एंजॉय था कयूं जो दुनिया असांखे ॾिसे थी। असांखे पंहिंजो पाण महसूसु थिए थो, सभु हिकु जहिड़ा महसूसु थियूं था ऐं काई बि पाण में रंजिशूं काई बि उहो न आहे। ही 3 डिसंबर असां तमामु जीअं ईद हूंदी आहे, हीअ बि असांजी ईद आहे ऐं हीअ असां ख़ुशी सां मल्हाईंदा आहियूं। असांखे तमामु ख़ुशी बि आहे, असांजे लाइ ईद जो ॾियारो आहे, असांजी जीजल अमन जी ख़ुशी आहे। अखर शहर जे हर माण्हूअ खे इहो साॻे ई रंग में रंगियल आहे। इहा हिकिड़ी मोहबत आहे। असां पंहिंजे सकाफ़त खे उजागर करणु चाहियूं था। असां पंहिंजे ॿारनि खे ॿुधायूं था त असांजी कल्चर छा आहे, असांजे सिंधी टोपी ऐं अजरक जी अहमियत छा आहे। समूरी सिंध जीअं सखर जे माण्हुनि बि हिन सकाफ़ती ॾींहं खे ईद जो ॾींहुं करे मल्हायो। कैमरामैन ज़ेब बांबो ऐं साथी रिपोर्टर जावेद घुञो आसिफ जागीराणीअ सां गॾु नज़ाकत जतोई, सिंध टीवी न्यूज़ सखर।